तलहार में अपडेट कंदासीं। ॻोठ गुलाम हुसैन जत जे रहवासियुनि पुलिस जे इजाज़तनि ख़िलाफ़ टंडो बागो रोड ते धरणो हयो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया, पुलिस धाड़ेलनि जियां ॻोठ ते काह करे औरतुनि ऐं ॿारनि खे हिरास कयो, मुज़ाहिरीन इल्ज़ाम लॻायो आहे। तलहार मां ख़बर ॾियूं पिया, जिते ॻोठ गुलाम हुसैन जत जे रहवासी टंडो बागो रोड ते धरणो हयो आहे, एहतजाज कयो वियो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। ख़बर सां शेयर कयूं पिया, अव्हांखे अपडेट कयूं पिया। तलहार मां ॻोठ गुलाम हुसैन जत जे रहवासियुनि पुलिस जे इजाज़तनि ख़िलाफ़ टंडो बागो रोड ते धरणो हयो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। अपडेट कयूं पिया, अव्हांखे रहवासियुनि धरणो हयो आहे, धरणे सबबि